नौशर फिरोज खां रिपोर्ट कर रहा है जुल्फकार ट्रगश। नौशर फिरोज भरसा गोठ अरबाब चांडियो जो रहवासी मुमताज अली चांडियो पंहिंजे ई माइटन अब्दुल हादी चांडियो ऐं रहीम चांडियो जे ज़ुल्मनि ऐं कुड़ियो एफआईआर दाख़िल करण खिलाफ़ नेशनल प्रेस क्लब पहुची रोईंदे ॿुधायो त वॾेरनि जी बछ ते अॻ में मुंहिंजो पुटु मारियो ऐं ॿिए पुटु आरब अलीअ खे कुही छॾियो। ॿिए पुट जी चेल भॼी छॾी। हाणे वरी घर खे बाहि ॾेई ड्रामो करे मींहुं काहे विया आहिनि। उहो समूरो कूड़ आहे। मुंहिंजो पुटु मज़ूर आहे। उहो कराची में रहंदो आहे छो त मूंखे डपु आहे त वॾेरा मुंहिंजो उहो पुटु बि माराए छॾींदा। मां आईजी सिंध डीआईजी शहीद बेनज़ीर आबाद सेशन जज नौशर फिरोज एसएसपी नौशर फिरोज ऐं ॿियनि वस वारनि खे अपील थो करियां त क़ुर पाक ते इंक्वायरी कई वञे त मुंहिंजो पुटु हिते आहे ऐं मज़ूर न आहे त पोइ भली कार्रवाई कयो, जे न त पोइ मूं मिस्कीन सां इंसाफ़ करे उन कूड़ी एफआईआर दाख़िल कराईंदड़ ते एफआईआर दाख़िल करे मूं सां इंसाफ़ कयो वञे। मेहर खां मीर रियाज़ सूमरो जी रिपोर्ट मुताबिक़ मेहर जीए सिंध महाज जे चेयरमैन अब्दुल ख़ालिक जूने जो मेहर भरिसां बेटो जतोई में अवामी मेड़ाके खे ख़िताब कंदे ऐं सिंध में वधंदड़ बदअमनी इंतहा पसंदी ऐं सिंध मां ज़बरदस्ती केनाल करण वारे उनवान ते ॻाल्हाईंदे चयो आहे त हिन मुल्क जे ठहण खां वठी अॼु ताईं पाणी गैस तेल ऐं सिंध जे ॿियनि वसीलनि ते पंजाब जो कब्ज़ो रहियो आहे। उन चयो त सिंधु दरिया ते नवां केनाल ठहण बि उन सिलसिले जी कड़ी आहे। असां 1991 वारे पाणी जी विरछत जी बि मुखालफ़त कई हुई। अॼु बि नवां केनालनि जी मुखालफ़त में चिटी लकीर करे बीठा आहियूं ऐं सिंध में मज़हब इंतहा पसंदी आणण जो मक़सदु बि सिंध ते पंहिंजो कब्ज़ो अञा मज़बूत करणु आहे। अवामी मेड़ाके खे मोहम्मद इस्माइल चावरी, मुमताज़ सिकंदर लाखेर, एडवोकेट सजाद आगरो, मुमताज़ अली सुमरो, आफ्ताब अहमद चन्नो, अली नवाज़ सुमरो, मोहसन लाखेर, जान मोहम्मद कलहोड़ो, तुफेल कलहोड़ो ऐं ॿियनि पिणु खिताब। सांगड़ खां ब्यूरो चीफ गुलाम कादिर काहिरी जी रिपोर्ट मुताबिक़ कुकड़नि जी वेड़ जे शर्त लॻाए जुआ खेॾंदड़ 4 जुआरी गिरफ़्तार। नकुली भाण जी स्मगलिंग में मुलविस जवाबदार गिरफ़्तार। 13 बोरियूं हथ, 8 मुनशियात फ़रोशत समेत 13 जवाबदार गिरफ़्तार। तफ़सील मूजिब एसएसपी सांगड़ गुलाम नबी गिरियो जी हिदायतुनि ते ॾोहारी मुनशियात फ़रोशनि ख़िलाफ़ कामयाब कार्रवाइयूं जारी आहिनि। इन सिलसिले में एसएचओ तालका टंडो आदम कुकड़नि जी वेड़ ते शर्त लॻाए जुआ खेॾण जे इल्ज़ाम तहत 2 अलॻि-अलॻि कार्रवाइयुनि में 4 जुआरी मोहम्मद हामिद ख़ासकेली, ख़ालिद ख़ासकेली, मीर मोहम्मद ऐं मोहम्मद हसन खे गिरफ़्तार करे शर्त में लॻल 5000 रुपया रक़म हथ करे वरिती। एसएचओ शाहपुर चाकर यूसुफ आरई एंग्रो कंपनी जे नाले ते नकुली भाण जूं बोरियूं स्मगलिंग करण जे इल्ज़ाम में जवाबदार मुनीर अहमद चुन खे गिरफ़्तार करे 13 बोरियूं भाण जो भाण खे खणण लाइ इस्तेमालु थींदड़ लोडर रक्शे खे कब्ज़े में पुलिस वठी छॾियो आहे। उन खां अलावा एसएचओ नूरियाबाद अहमद ख़ासकेली, एसएचओ पीरूमल हाजी मोहम्मद इसहाक संग्रासी, मुनशियात फ़रोश मीर मोहम्मद ख़ासकेली, साजिद अबड़ो, नादर अली दल थहीम ऐं अब्दुल हकीम बलोच, जलाल मकरानी, अब्दुल अज़ीज़ बलोच, राम सिंह खे गिरफ़्तार करे संदन कब्ज़े मां 90 लीटर शराब हथ कयो वियो आहे। ठुल खां रिपोर्ट कर रहा मीर मोहम्मद फैज़ सुमरो ठुल लॻे ॻोठ हितमाणी सरकी भरिसां 10 वरियनि जो गुलाम मुस्तफ़ा सरकी ट्रैक्टर तां किरी ज़ख़्मी थी पियो, जंहिंखे नाज़ुक हालत में अस्पताल नियो वियो, जिते हू ज़ख़्मनि जा ताब न सहंदे तड़पी दम धणी हवाले करे छॾियो। जॾहिं त फोती नींगर जो लाश घर पहुचण ते कोहराम मची वियो। अमड़ पंहिंजे मासूम पुट जो लाश ॾिसी बेहोशी थी वई। बार बेहोशी जा दौरा पवण लॻा। नींगर खे आलियुनि अखियुनि सां पंहिंजे अबाणे कब्रिस्तान में मिटीअ मां हवाले कयो वियो। सजावल खां रिपोर्टर इम्तियाज़ मेमण जी रिपोर्ट मुताबिक़ सजावल ज़िले में हाणे खां पीपी ज़िले क़यादत ऐं शिराज़ी भाउरनि जा रस्ता अलॻि। पीपी ज़िले क़यादत जे वेझनि ज़रियनि खां मालूम थियो आहे त शिराज़ी ग्रुप जे अहम शख़्सियतूं, जिन में चेयरमैन, वाइस चेयरमैन, ज़िले काउंसिल जे मेंबरनि, मुख़्तलिफ़ क़ौमुनि जे 16 अॻुवाणनि शिराज़ी भाउरनि खे छॾे पीपी मालिकनि मैडम फरियाल टालपुर अॻियां पीपीए में शमूलियत कंदा। मालूम थियो आहे त पीपी ज़िले क़यादत सजावल शिराज़ी ग्रुप खे छॾींदड़नि खे मोहसिन हाउस में सूबाई वज़ीर जेल हाजी अली हसन ज़रदारी सां मुलाक़ात कराई आहे। हाणे मैडम फरियाल टालपुर वटि कराची पहुचाई ऐलान कंदा। ॿिए तरफ़ मालूम थियो आहे त शिराज़ी भाउर चवनि था त जिन बि असांखे छॾियो आहे उहे कहिड़ा ख़ुशि आहिनि।